असां लाशारी साहब के कॾहिं माफ़ न कंदासीं। ऐं प्लस मां हाणे हुननि ते हिकिड़ो डिफेमेशन जो ऐं कॉपीराइट जो केस फाइल करणो आहियां, जंहिंमें हू मास्टर चंद्र साहब जा वीडियो न हलाई सघंदा। हुननि हिकिड़े वीडियो में चयो आहे कि मूंखे मास्टर चंद्र साहब खां नफ़रत थी वई आहे। तव्हां यकीन रखो त मां मास्टर चंद्र साहब सां ॾाढी मोहबत कंदुसि, पर तव्हांजे हिन बिहेवियर जे करे मूंखे मास्टर चंद्र साहब खां नफ़रत थी वई आहे ऐं तव्हां ॾाढा नफ़रत जहिड़ा माण्हू आहियो। पाण बि जेके बि सिंधी आहिनि, सिंधी संस्थाएं आहिनि, हुननि मुमताज़ लाशारी साहब खे बॉयकॉट करे छॾियो। हू किथे बि असां केर बि हुननि खे इनवाइट न कंदा। सिंध जे लेजेंड रागी ऐं शाइर मास्टर चंद्र जे ख़ानदान पारां नाले वारे ॻाइणे मुमताज़ लाशारी ख़िलाफ़ कॉपीराइट जो केस दाख़िल कराइण जो ऐलान कयो वियो आहे। अहिड़ो ऐलान मास्टर चंद्र जे पोटे गौरव महेश चंद्र सोशल मीडिया ते पोस्ट कयल पंहिंजे हिकु वीडियो बयान में कयो आहे। गौरव चंद्र जो चवणु आहे त मुमताज़ लाशारी मास्टर चंद्र जा गीत ॻाए शोहरत हासिल कई, पर अॼु कूड़ा इल्ज़ाम हणी संदसि ख़ानदान खे बदनाम करे रहियो आहे। इन खां अॻु मुमताज़ लाशारी पंहिंजे हिकु वीडियो में इल्ज़ाम हणंदे चयो हो त मास्टर चंद्र जे पुटु महेश चंद्र खेसि दुबई घुराए प्रोग्राम करायो, पर पैसा भी न ॾिना ऐं मानी भी न खाराई। मुमताज़ लाशारी पंहिंजे वीडियो में चंद्र ख़ानदान लाइ सख़्त नफ़रत जो इज़हार कंदे चयो त महेश चंद्र जे रवैये सबबि मूंखे हाणे मास्टर चंद्र खां बि नफ़रत थी वई आहे। तव्हां कंहिं क़िस्म जी जेका आहे सा मूंखे पेमेंट कोन कई ऐं मूंखां भॼी विया तव्हां ऐं मूंसां धोखो करे मुंहिंजी दिलि ॾुखाई। तव्हां यकीन रखो त मां मास्टर चंद्र साहब सां ॾाढी मोहबत कंदुसि, पर तव्हांजे हिन बिहेवियर जे करे मूंखे मास्टर चंद्र साहब खां नफ़रत थी वई आहे ऐं तव्हां ॾाढा नफ़रत जहिड़ा माण्हू आहियो। मास्टर चंद्र जे पोटे गौरव महेश चंद्र मुमताज़ लाशारी जा इल्ज़ाम रद्द कंदे चयो आहे त प्रोग्राम जा मुमताज़ लाशारी खे 3,500 दरहम ॾिना विया हुआ ऐं असांजे करे खेसि दुबई में हिकु ॿियो प्रोग्राम बि मिलियो। मां ऐं जेके असांजा सिंधी भाउ आहिनि दुबई में, हिंदुस्तान में, असां लाशारी साहब खे कॾहिं माफ़ न कंदासीं। ऐं प्लस मां हाणे हुननि ते हिकिड़ो डिफेमेशन जो ऐं कॉपीराइट जो केस फाइल करणो आहियां, जंहिंमें हू मास्टर चंद्र साहब जा वीडियो न हलाई सघंदा। हुननि हिकिड़े वीडियो में चयो आहे कि मूंखे मास्टर चंद्र साहब खां नफ़रत थी वई आहे। मास्टर चंद्र जे पोटे जो चवणु आहे त भारत ऐं दुबई समेत परॾे में रहंदड़ सिंधियुनि मुमताज़ लाशारी जे बॉयकॉट जो फ़ैसिलो कयो आहे ऐं आईंदा खेसि कंहिं बि प्रोग्राम में न घुरायो वेंदो। मास्टर चंद्र जे ख़ानदान ऐं मुमताज़ लाशारी विच में जारी तकरार बाबति सोशल मीडिया ते हूअं त मिलियल जुलियल रद्दअमल ज़ाहिर कयो पियो वञे, पर मुमताज़ लाशारी जो उन जुमिले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई पई वञे, जंहिंमें हुन चयो आहे त मूंखे मास्टर चंद्र खां बि नफ़रत थी वई आहे। सिंध वासियुनि जी सख़्त तनक़ीद खां पोइ मुमताज़ लाशारी मास्टर चंद्र बाबति चयल लफ़्ज़नि ते माफ़ी वठी छॾी। महेश चंद्र साहब जे ॻोठ ते वियुसि, उन्हनि जे सॾ ते वियुसि दुबई में प्रोग्राम करणु ऐं प्रोग्राम खे 4 चंड लॻी विया। प्रोग्राम तमामु कामयाबु हुयो। मां सॾियल महेश साहब जो हुउसि। उन्हनि जेको मूंसां वर्ताव कयो उहो सही कोन हो, जंहिंजो मूंखे ॾाढो ॾुखु थियो ऐं हद खां वधीक मां ॾुखारो थियुसि। जेको माण्हू तव्हांखे सॾे उहो तव्हांखे उते फंक्शन खां पोइ छॾियो हलियो वञे, वरी तव्हां सां 2 ॾींहं कॉन्टेक्ट न करे वरी तव्हां हुन सां राब्तो कयो त तव्हां सां कंहिं क़िस्म जो राब्तो न करे, त ज़ाहिर आहे पराए मुल्क में, ॿिए मुल्क में आहियूं, गुस्सो लॻंदो, कावड़ लॻंदी। उन गुस्से मंझां मूं कुझु अहिड़ा जुमिला मूंखां निकिरी विया। मास्टर चंद्र साहब जंहिंखे मां तमामु घणो प्यारु कंदो आहियां, मां इज़त ॾींदो आहियां ऐं उनजे लाइ मूंखे रेस्पेक्ट आहे, इज़त आहे, इज़त रहंदी। मास्टर चंद्र साहब पिता समान आहिनि मुंहिंजा। मास्टर चंद्र सां मूं मोहबत कई आहे, इंतिहाई दर्जे जी मोहबत कंदो आहियां ऐं जंहिं हिसाब सां जेका मूं उमेदु रखी हुई महेश चंद्र साहब मां, उहो मुंहिंजी उमेदुनि ते त कोन लथा, पर उन खां वधीक मूंखे तकलीफ़ ॾिनो। मूंखे एयरपोर्ट ते बि ॿिया माण्हू छॾे विया। हीअ जेका मां वीडियो मोकिली हुई उहा मां महेश चंद्र साहब खे मोकिली हुई ऐं कुझु इंडिया जा अदीब दोस्त आहिनि जेके असांजे इस्लाह कंदा आहिनि, मां उन्हनि खे मोकिली हुई। मां पंहिंजे ॾुख जो इज़हार कयो हो ऐं कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। मां हथे ख़ाली वापसि मोटी आयुसि। असांजी जेका मिसकम्युनिकेशन जेका भाई महेश साहब मूंसां कई, उनजो मूंखे ॾुख हो ऐं इंतिहाई ॾुख मां उन जज़्बात मां मास्टर चंद्र जे लाइ लफ़्ज़ चया त मां मास्टर चंद्र खां नफ़रत कयां थो, पर मां कॾहिं बि नफ़रत जहिड़ो माण्हू न आहियां। मां मास्टर चंद्र खां कॾहिं नफ़रत कोन थो कयां, न कंदुसि।